यौम सकाफत सिंध के मौके पर शहदादकोट में भी रैलियों का इनेकाद। मुख्तलिफ सियासी और समाजी तंजीमों और सिविल सोसाइटी की जानिब से रैलियों में भरपूर शिरकत। शहरियों ने सिंधी टोपी और अजरक पहनकर रैलियों में शिरकत की। सरकारी और निजी स्कूलों में भी सिंधी सकाफत की तकरीबात मुनक्किद की गईं। टोपी अजरक जो ॾींहुं असांजो आहे, ये हिकिड़ी क़ौमी ईद आहे, सकाफ़ती ईद आहे ऐं सुजाग क़ौमूं पंहिंजा ॾींहं मल्हाईंदियूं आहिनि ऐं असां बि भरपूर काफ़ी सालनि खां पंहिंजो क़ौमी ॾींहुं मल्हायूं था। ऐं थियणु ईअं खपे त हिन ॾींहं ते असांजा जेके मेन इशू आहिनि असां उन ते बि जेको आहे सो उनवान ॾियूं उनखे, जीअं धारी आबादकारी आहे ऐं ॿिया सिंध जा मसइला आहिनि उहो बि हिन सां गॾाए ऐं पंहिंजे क़ौमी कल्चर सां गॾु सिंध जा मसइला, ॿोॾि मुतासिरनि जी वावर, इहे सभु शयूं उन सां गॾु हुजनि त सभिनी सिंधी माण्हुनि खे इहो मैसेज ॾियणु चाहींदासीं त सिंध हिन वक़्तु इंतिहाई मुसीबतुनि में आहे। सिंध जो माण्हू इंतिहाई तकलीफ़ुनि में आहे ऐं सिंध जी ख़ुशहाली जे लाइ नए जज़्बे सां, नई उमीदुनि सां असांखे तयारी करणु खपे। हीउ असांजो ॾींहुं माण्हू सभु आवाम चवे ईद आहे, पर हीउ ॾींहुं असांजे लाइ ईद जो न पर ॿधी ऐं इतिहाद जो आहे। पंहिंजो टोपी अजरक ॾाढो ख़ुशी वारो ॾींहुं आहे ऐं असां सॼी सिंधी क़ौम खे माना हिन ॾींहं ते मुबारकबाद पेश कयूं था ऐं हीअ असांजो ख़ुशी वारो ॾींहुं आहे। असां पंहिंजा क़ौमी ॾींहं असां कॾहिं बि विसारिया न आहिनि ऐं हिन ॾींहं खे असां पंहिंजो क़ौमी ॾींहुं करे मल्हाईंदा आहियूं, क़ौमी ईद करे मल्हायूं था। तोड़े जो असांखे ॿोॾि जे ज़रिए हथरादू तरीक़े सां ॿोड़ायो वियो आहे ऐं हिन वक़्तु सिंधी क़ौम तकलीफ़ में आहे, पर असां पोइ बि सदमन ऐं तकलीफ़ुनि जे हूंदे पंहिंजा क़ौमी ॾींहुं पंहिंजे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। सिंध ऐं सिंधी क़ौम हज़ारा साल पुराणी तहज़ीब रखंदड़ क़ौम आहे ऐं असां हिन क़ौमी ॾिहाड़े जे हवाले सां पंहिंजी उन तहज़ीब खे उजागर कंदा पिया अचूं ऐं असां ॾींहों ॾींहुं पंहिंजी हिन पंहिंजे कल्चर खे, टोपी अजरक खे वधीक वसी करे ऐं न्यू जेको आहे सो मल्टीपलाइज़ कंदासीं। इट्स आवर कल्चर डे, आई एम सिंधी नेशन, इट्स आवर ईद डे, I am very very happy. I am independent and it's our culture day. So beautiful day. I am all Sindhi are very very happy. जबकि रैलियों के शुरा ने टोपी और अजरक पहनकर सिंधी गीतों और ढोलक की थाप पर रक्स किया। कैमरामैन रियाज पंद्रानी के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहदादकोट।